بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قريب ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه بعيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد وقال قرينه هذا ما لدي عتيد ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريب الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تتخذوه لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر. हर किस्म की हमदे सना वाखाने बनाई इबादत बंदगी अकेले अल्लाह की ज़ात के जुगाए जो मुल्क जो मालिक है खलक जो खालिक है जैसे हमें इज्जत जिल्लत जैसे हमें मौत जिंदगी आए अल्लाह तबारक व तआला की तारीफ का बाद बेहिसाब अनगिन ज़ादा दुरूद सलाम जल आमिना जिला अब्दुल्ला जी जिगर हसन हुसैन जी नाना जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात मते जेके अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो. बिरादरान इस्लाम खुतबे जुमे जो मौजू है वक्त की अहमियत. वक्त की तारीफ़ वो अरसो वो ज़मानो जो के कम के सर्फ करण में लगी हुई. अल्लाह तबारक व तआला इंसान के बेशुमार नेमत से नवाज़े उन्हीं नेमत गुजारा वक्त अल्लाह ताला की हिकिड़ी अज़ीम नेमत है. नेमत मथे अल्लाह की जितरी हमदो सना बयान की वञे एतिरी ऊची है ऐं जेतिरो अल्लाह जो शुक्र अदा कियो वञे एतिरो कम है. वक्त अहिड़ी नेमत है जंहिंजो ॿियो को पण बदिलो न आहे. इंसान माल दौलत के ज़रिए दुनिया की हर चीज़ खरीदी सके तो विझी सके तो लेकिन वक्त के न तो खरीदे सके वक्त के न तो विझी सके. इतनी कीमती होने के बावजूद अल्लाह तबारक व तआला सारे इंसाने के वक्त दिने सारे इंसाने के ही मौको दिने तो वो वक्त मां फ़ायदो हासिल कई. माल दौलत हर इंसान के पास नथा हुए लेकिन वक्त हर इंसान के पास है. बाक़ी इन नेमत इलाही की कदर करनी खपे.
इनके फजूल कमे में बर्बाद करण खां नेक ऐं फ़ाइदेमंद कमे में ख़र्च करणो खपे। बिरादरान इस्लाम, दुनिया में जिकी पण होए तो, लेकिन वक्त पंहिंजी रफ्तार सां हलंदो रहे तो। दुनिया जो को साइंसदान ही नाई थी सघियो त अॼु सूरज हिकिड़ो कलाक मोड़ो निकिरंदो, अॼु ॿ कलाक मोड़ो हलंदो। दुनिया जे निज़ाम जी गड़बड़ी जी वजह सां घणियूं चीज़ूं मुतासिर थी सघनि थियूं। मसलन ज़लज़ले जी वजह सां ज़मीन ऐं माल तबाह थी सघनि था, इंसान मरी वञे था। वधारे बरसात जी वजह सां खेतियूं तबाह ऐं बर्बाद थी वञे थियूं। लेकिन इन जे बावजूद वक्त मथे को पण असर नथो पए। वक्त पंहिंजी रफ्तार सां हलंदो रहे थो। इंसान रुपये पैसे जे मुतअल्लिक़, दौलत जे मुतअल्लिक़ हिसाब करे थो, लेकिन इंसान वक्त जहिड़ी कीमती चीज़ जे बारे में बेखबर है। इंसान के खपे त नफ्स सां वक्त जे बारे में हिसाब करे तो उन ॾींहं में बुरो कमाए, इन ॾींहं में ख़ासा अमल कये या इन ॾींहं में बुरा अमल कये। ये इंसान पंहिंजे नफ्स वटां हिसाब ॾिने। बिरादरान इस्लाम, हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु बयान कये था त ए इंसानो पंहिंजो मुहासबो कयो, पंहिंजो हिसाब कयो। उन खां पहिरीं तव्हांजो हिसाब ॾिनो वञे ऐं पंहिंजे अमल खे तोड़ियो। उन खां पहिरीं तव्हांजा अमल अल्लाह जी मीज़ान में, अल्लाह जे तराज़ू में तोड़िया वञे। हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु जी इहा आदत हुई, जॾहिं राति थींदी हुई तैर पंहिंजे कदमे मथे थोड़ो मारे करे पंहिंजे नफ्स खां पुछंदा हुआ त अॼु तो पूरो अमल कये, अॼु तो पूरो कमाए, अॼु तो केतिरियूं नेकियूं बीरियूं कये। वक्त घणी क़ीमती चीज़ है, उनकी कदर कयो। वक्त जी अहमियत ऐं कदर क़ीमत जो अंदाज़ो पाण हिन मां लॻाए सघूं था त अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में वक्त ऐं ज़माने जी कसम खाधे, वक्त ऐं ज़माने जो सोन कहे। अल्लाह फरमाए वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। वल अस्र, ज़माने जी कसम, तमाम इंसान खसारे में ही, तमाम इंसान नुकसान में ही। अल्लाह तबारक व तआला दुनिया के सारे इंसान के चए तो सारा इंसान दुनिया का नुकसान में, सारा इंसान घाटे में ही। लेकिन अल्लाह तबारक व तआला दुनिया के इंसान में जरा चंद इंसान अलग कहे। वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। वो खसारे वारा नाई, वो नुकसान वारा नाई जे ईमान आंदो ए ईमान के साथ अमल साले कया। अल्लाह तबारक व तआला सिर्फ ईमान जो जिक्र नहीं फरमाए तो जे ईमान आंदो वो नुकसान वारो नाई, बल्कि अल्लाह अॻियां फरमाए जे ईमान आने करे नेक अमल कया, खासा अमल कया, नमाज़ू पढ़ियो, तरावी पढ़ियो, रमज़ान जा रोज़ा रखे, ज़कातूं ॾिने, खैरात ॾिने, यानी नेक अमल के ईमान के साथ, तो इंसान खसारे वारो नाई। इंसान के सिर्फ ईमान फ़ाइदो की न ॾींदो। ईमान जी माना ही जाए तो जो अल्लाह है, अल्लाह जो रसूल चवंदो उन मथे अमल कंदा। लेकिन इंसान दुनिया में पंहिंजी मनमानी करे, अल्लाह है, अल्लाह जो रसूल कहता तो रोज़ा रखो, लेकिन ये इंसान रोज़ा नथो रखे। अल्लाह है, अल्लाह जो रसूल कहता तो तरावी पढ़ो, लेकिन ये तरावी इंसान नथो पढ़े। अल्लाह है, अल्लाह जो रसूल चए तो शब कदर में जागो, लेकिन ये इंसान जागे नथो पियो, पंहिंजी मनमानी करे पियो। अल्लाह है, अल्लाह जो रसूल कहता ही मुबारक मौका, ही मुबारक ॾींहं बार बार नथा अचे।
इन मुबारक ॾींहं जी क़दुरु कयो, हिन वक़्त जी क़दुरु कयो। लेकिन इंसान पिण जी मनमानी करे पियो ऐं पिण खे चए पियो त आउं मुस्लमान आहियां, आउं ईमान वारो आहियां। अहिड़ो ईमान इंसान खे फ़ाइदो थी न पुॼाए। ईमान तॾहिं फ़ाइदो पुॼाईंदो जॾहिं ईमान जे साथ इंसान नेक अमल कंदो। वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब्र, ऐं उहो इंसान पर खसारे वारो न आहे जे हिकिड़े ॿिए खे हक़ जी दावत ॾिनी, जे हिकिड़े ॿिए खे इस्लाम जी दावत ॾिनी। वतवासो बिस सब्र, ऐं जे हिकिड़े ॿिए खे सब्र जी तलक़ीन कई, उहो इंसान खसारे वारो न आहे। अल्लाह हिन सूरत में वक़्त जी अहमियत खे बयानु कई त वक़्त केतिरो अहम आहे। वक़्त जी इन क़दुरु अहमियत जे बावजूद अॼु घणा इंसान वक़्त खां बिल्कुलु लापरवाही जो शिकार आहिनि। हू पंहिंजे क़ीमती वक़्त खे फज़ूल कामे में बर्बाद करे रहिया आहिनि। हू पंहिंजे वक़्त खे होटली में, चांहि जे टुके मथे, बाज़ारी में रोड़े मथे बर्बाद करे रहिया आहिनि। उन्ही खे पंहिंजे क़ीमती वक़्त जे ज़ाइ थियण जो ज़रा पर अहसासु न आहे। हज़रत इब्न अब्बास बयानु कनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पर नेमतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी अक्सर इंसान क़दर नथा कई। पहली नेमत सेहत, ॿी नेमत फरागत यानी फुर्सत। हिन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान खां जेको ॻाल्हि बयानु थी हुई, अॼु उहा पूरी तरह फिट अची रही आहे। हिन वक़्त जी अहमियत जो ज़रा पण अहसास न आहे का अल्लाह जी हिन वॾी नेमत खे गैर मुफ़ीद कमे में ख़र्च करे रहिया आहिनि। हालांकि नेमत बाक़ी अमानत जी तौर मथी ॾिनी वई आहे। क़यामत जी ॾींहुं हिन नेमत जे बारे में पुछियो वेंदो, हिन नेमत जे बारे में सवाल कयो वेंदो। इंसान जे पास क़ीमती चीज़ वक़्तु आहे जेको गुज़रो हो ज़माने जो हिकिड़ो हिसो आहे। हीउ वक़्तु मुख़्तसर आहे, हीउ वक़्तु थोरो आहे, हीउ वक़्तु तेज़ीअ जे साथ गुज़री रहियो आहे। जहिड़ी तरह बर्फ़ हर वक़्तु पिघलंदी रहे थी, हर वक़्तु घरंदी रहे थी। जेकॾहिं हिकिड़ो ताजिर हुनखे जल्दी विकिणी करे हुन जी क़ीमत हासिल न करे सघे त बर्फ़ ख़तमु थी वेंदी ऐं हुन ताजिर खे नुक़सानु थींदो। त पंहिंजो जेको टाइम आहे, जेको उमिरि आहे, पंहिंजो वक़्तु आहे, ई बर्फ़ जी तरह घरी रहियो आहे, बर्फ़ जी तरह ख़तमु थी रहियो आहे। हिकिड़ो ॾींहुं ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, हिकिड़ो ॾींहुं पंहिंजी उमिरि ख़तमु थी वेंदी, हिकिड़ो ॾींहुं पंहिंजो वक़्तु ख़तमु थी वेंदो। त बाक़ी हिन वक़्त मां फ़ाइदो हासिल करणु खपे, हिन वक़्त खे गनीमत ॼाणणु खपे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़्त खे गनीमत जी ॼाण जी तरफ़ तवज्जो ॾींदे फरमायो, अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिरजुलिन वहुव यइज़ुहु इग़्तनिम खम्सन क़ब्ल खम्सिन हयातक क़ब्ल मौतिक व सेहतक क़ब्ल सकमिक व फरागक क़ब्ल शुगलिक व शबाबक क़ब्ल हरमिक व गिनाक क़ब्ल फ़क़्रिक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 5 चीज़ें जी क़दर कयो, उन खां पहिरीं त 5 चीज़ूं अची वेंदियूं। इग़्तनिम खम्सन क़ब्ल खम्सिन, यानी 5 चीज़ें जी क़दर कयो, उन खां पहिरीं त 5 चीज़ूं अची वञे। पहली चीज़ हयातक क़ब्ल मौतिक, पंहिंजी ज़िंदगी जी क़दर कयो। अल्लाह जेको ज़िंदगी ॾिने, अल्लाह जेको वक़्तु ॾिने, उन जी क़दर कयो। क़ब्ल मौतिक, उन खां पहिरीं तव्हां मथे मौत अची वञे, तव्हांजी ज़िंदगी पूरी थी रहे। ऐं तहिड़ो सोचियो त असां ज़िंदगी में कीअं नेकियूं वीरियूं न आहियूं, ज़िंदगीअ में कीअं पर असां आख़िरत जे लाइ बंदोबस्तु न आहे कयो। मौत खां पहिरीं पंहिंजी हयाती जी, पंहिंजी ज़िंदगी जी क़दर कयो। नंबर 2 वसिहतक क़ब्ल सकमिक, ऐं पंहिंजी सिहत जी, पंहिंजी तंदुरुस्ती जी क़दर कयो। हुन खां पहिरीं त बीमार थी वञो, मंदे मथे पिया हो, हथ चुरे न, पग चुरे न, गोॾा साथ न थिए, उन खां पहिरीं पंहिंजी सिहत में अल्लाह जी इबादत करे लाहियो, पंहिंजी सिहत में अल्लाह खे राज़ी करे लाहियो, अल्लाह तबारक व तआला खे ख़ुशि करे लाहियो। पहिरीं नमाज़ूं पढ़ी लाहियो, पहिरीं रोज़ा रखी लाहियो। उन खां पहिरीं तव्हां में न नमाज़ पढ़ण जी ताक़त, न तरावी पढ़ण जी ताक़त, न रोज़ा रखण जी ताक़त, न शब क़द्र में जागण जी ताक़त, न क़ुरान पढ़ण जी ताक़त। हाजी को पण चीज़ आजो साथ न ॾे, यानी ऐं बीमार पिया हो, उन खां पहिरीं अल्लाह जेको सिहत ॾिने, जेको तंदुरुस्ती ॾिने, उन जी क़दर कयो।
नंबर 3 वफराग क़ब्ल शुगले का ऐं फारिग जेको वक़्तु आहे उन जी क़दुरु कयो उन खां पहिरीं तव्हां मशगूल थी वञो या कि आपके टाइम न मिले आ टाइम में आ वटि फारिग वक़्तु पियो आहे तो उन वक़्त खे फालतू न गुज़ारियो उन वक़्त खे अल्लाह जी इबादत में खपायो उन वक़्त जी क़दुरु कयो उन खां पहिरीं तव्हां वटि वक़्तु न हुए ऐं दुनिया में मशगूल थी वञो ऐं बचे ॿारे में मशगूल थी वञो आ वटि टाइम न हुए तव्हां अल्लाह जी इबादत कयो त आ वटि वक़्तु पियो आहे जवानी में त उन वक़्त जी क़दुरु कयो उन फारिग वक़्त जी उन खां पहिरीं त आ वटि वक़्तु न हुए ऐं चाहियो लेकिन क़ुरान न पढ़ी सघो धंधे जी वजह सां ऐं चाहियो लेकिन लफ़्ज़ नमाज़ न पढ़ी सघो धंधे जी वजह सां ऐं चाहियो जागण लेकिन सुबुह जो धंधो करणो आहे सुबुह जो धंधे में वञिणो आहे बचे जे लाइ अटे जो बंदोबस्तु न आहे त अल्लाह जेको वक़्तु ॾिने उन जी क़दुरु कयो उन खां पहिरीं त आ वटि टाइम न हुए आ वटि वक़्तु न हुयो नंबर 4 शबाबक क़ब्ल हरमेका ऐं जवानी जी क़दुरु कयो अल्लाह जेको जवानी ॾिने हिन जी क़दुरु कयो उन खां पहिरीं त जवानी ख़तमु थी वञे ॿुढ़ापो अची वञे ॿुढ़ापे में इंसान खे इबादत करणु मुश्किल थी थो इंसान ॿुढ़ापे में इबादत करणु चाहे थो लेकिन अंग साथ नथा ॾिए इंसान मस्जिद ताईं हली नथो सघे मस्जिद ताईं वञी नथो सघे त जवानी जेको आहे इहा अल्लाह तबारक व तआला जी वॾी बेहतरीन चीज़ है इन जवानी में वधारे मां वधारे अल्लाह की इबादत करनी खपे अल्लाह के राज़ी करणो खपे उन खां पहिरीं त ॿुढ़ापो अची वञे ॿुढ़ापे में की थिए वारो न आहे के शायर चयो कर जवानी में इबादत काहिली अच्छी नहीं कर जवानी में इबादत काहिली अच्छी नहीं जब बुढ़ापा आ गया तो कुछ बात बन पड़ती नहीं यानी जवानी में इबादत कर जो सुस्ती कहीं पियो जो काहिली कहीं पियो ई ख़ासी ॻाल्हि न आहे जॾहिं ॿुढ़ापो अची वेंदो तेरा कीअं ॻाल्हि बणिजी पए नथी यानी ॻाल्हि बनी नथी सघे इंसान करणु चाहे थो लेकिन करे नथो सघे ऐं पंजे चीज़ जंहिंजी क़दुरु कयो उहा गिना का क़ब्ल फ़क़्र का पंहिंजे मालदारी जी क़दुरु कयो उन खां पहिरीं त फ़क़ीर बणिजी वञे ईअं न सोचियो त असीं हमेशह मालदार रहंदासीं हमेशह असां वटि दौलत हूंदी हमेशह असां वटि पैसो हूंदो उन पैसे जी क़दुरु कयो उन खां पहिरीं त फ़क़ीर बणिजी वञो यानी उन पैसे खे अल्लाह जी वाट में अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं आख़िरत जे लाइ नेकियूं ॿीरियूं करे लाहियो फ़क़ीर बणिजी वञो रुपयो नवे तर ख़र्च करणु घणो ॾुखियो थिए थो त अल्लाह जेको पैसो ॾिने दौलत ॾिने उन जी क़दुरु कयो उन खां पहिरीं त फ़क़ीर बणिजी वञो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान खे एहसास ॾियारींदे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं जवाबु ॾियण जे बारे में फरमायो अन इब्न मसूद रज़ी अल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तज़ुलु क़दम इब्न आदम यौमल क़ियामति मिन इंद रब्बिही हत्ता युसअल अन खमसिन अन उम्रिही फीमा अफनाहु व अन शबाबिही फीमा अबलाहु व अन मालिही मिन अयन इक्तसबहु व फीमा अनफक़हु व माज़ा अमिल फीमा अलिमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जा कदम अल्लाह साम्हूं हरकत की न करे सघंदा बंदो अल्लाह साम्हूं उबो हूंदो आदम जी औलाद अल्लाह साम्हूं उबी हूंदी पंहिंजे कदम खे हरकत की न ॾेई सघंदी हटी की न सघंदी अल्लाह साम्हूं जेसिताईं पंहिंजे सुवाल जो जवाब न ॾे पहलो सवाल थींदो अन उम्रिही फीमा अफना सॼी उम्र जे बारे में उम्र 60 वरे जी 70 वरे जी 100 वरे जी 50 वरे जी 20 वरे जी 200 वरे जी जेतिरी पर उम्र हूंदी सारी उम्र जे बारे में सवाल जो जवाब ॾियणो पवंदो सॼी उम्र जे बारे में अल्लाह सवाल कंदो अन उम्रिही फीमा अफना तो उम्र के कित फना करे आवे उम्र के कित पूरी करे आवे अल्लाह उम्र जे बारे में सवाल कंदो ऐं ॿियो सवाल थींदो अन शबाबी फीमा अबलाहु जवानी जे बारे में अल्लाह सवाल कंदो त जवानी की तो कित पुरानी कहे जवानी की किस बोसीदा कहे जवानी की कित खत्म कहे उम्र में जवानी पिण अची वञे थी लेकिन जवानी जे बारे में उम्र जे अलावा ख़ासि सवाल थींदो जवानी जी इतनी अहमियत है जवानी जो इतनो वीडियो है अल्लाह जवानी के बारे में सवाल कहदो तो जवानी की तो कित पुरानी करे आवे ए त्रियो सवाल ए चौथो सवाल माल जे बारे में थींदो वन मालिही मिन अयन इक्तसबहु व फीमा अनफक़हु ए माल तो क्या कमाए हलाल तरीके से कमाए या हराम तरीके से कमाए
कमाए त हलाल तरीक़े सां, वफ़ीमा अनफ़क़हू, लेकिन उन माल खे ख़र्च कित कए पंहिंजे जे ऐश परस्ती मथे, पंहिंजे जी दुनिया जी चीज़े मथे ख़र्च कए या अल्लाह जी वाटे में अल्लाह जी राह में ख़र्च कए, माल खे ख़र्च कित कए। वमादा आमिल फ़ीमा अलिमा, ऐं जेतिरो इल्मु हो तो वटि उन मथे केतिरो अमल कए। अल्लाह तबारक व तआला हर इंसान खां पंजे चीज़े जे बारे में सवाल कंदो त हर इंसान खे पंजे चीज़े जे लाइ तयारु रहणो खपे। इन सवाल जो जवाब तयारु रहणो खपे, इन जे लाइ तयारी करणी खपे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमाए इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम व हुम फी गफ़लतिन मुरिज़ून, इंसान जे हिसाब जो वक़्तु ओॾो पुॼी आयो, अञा उ गफ़लत में पिया आहिनि, अञा उ गफ़लत में बदमस्त आहिनि। यानी इंसान जे हिसाब जो वक़्तु लम्हो न आहे, ओॾो पुॼी चुको आहे, अञा इंसान गफ़लत में पिया आहिनि, अञा निंद्र में पिया आहिनि, अञा चवंदा असीं अॻिले वारे रोज़ा रखंदासीं, अञा चवंदा असीं अॻिले वारा उमिरि असांजी टिक पई आहे पोइ नमाज़ पढ़ी लाहींदासूं। इंसान जे हिसाब जो वक़्तु ओॾो पुॼी चुको आहे, इंसान खे ख़्वाबे गफ़लत मां उथणो खपे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह, ऐं उहो इंसानो जेको ईमान आंदो आहे अल्लाह खां डिॼो ऐं हर शख़्स ही यारे त उन सवारे जे लाइ कुरो कमाए, सवारे जे लाइ कुरो भेरो कए। बिरादरान इस्लाम, इन तमाम आयात ऐं अहदीस सां वक़्त जी अहमियत जो अंदाज़ो लगायो वञे थो। इन जे बावजूद पंहिंजे अंदरि वक़्त जी अहमियत जो ज़रा बराबरि एहसास न आहे। पाण वक़्त खां गाफ़िल आहियूं ऐं पंहिंजे क़ीमती वक़्त खे पाण फुज़ूल कमे में गुज़ारे रहिया आहियूं। ही वक़्त जी नाक़दरी जो नतीजो आहे त अॼु पाण ग़रीबी जो शिकार आहियूं, अॼु पाण गुरबत जो शिकार आहियूं। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाणखे वक़्त जी अहमियत समझी करे वक़्त जी क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाणखे इन मुबारक ॾींहं में अहिड़ा मुबारक मौक़ा, अहिड़ा ॾींहं, अहिड़ा महीना अल्लाह तबारक व तआला नसीब कए त अल्लाह पाणखे इन महीने में रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इन महीने जी क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाणखे जागण जी ऐं वधारे में वधारे क़ुरान करीम ऐं सदको ख़ैरात करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाणखे जियारे तेसे ईमान इस्लाम मथे जियारे मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुमा।